जुल्म करे वेहन, गुनाह करे वेहन, बुरायूं ऐं बेफरमानियूं करे वेहन। इस ज़लमू अनफुसहुम, पंहिंजे जानियुनि सां ज़ुल्म कनि, पंहिंजी जान सां ज़ुल्म। इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। जेको गुनाह थो करे, बुराई जो कम थो करे, बेफरमानी जो कम थो करे, इहो पंहिंजी जान सां ज़ुल्म थो करे। जुल्म करना ये गुनाह है, जुल्म से मना की गई है। इस्लाम मना करता है जुल्म करने से। एक जुल्म होता है किसी और पर जुल्म करना, और एक होता है अपनी जान पर जुल्म करना। किसी को बेगुनाह किसी को मारता है, पीटता है, किसी का हक गस्ब कर देता है, किसी के साथ नाइंसाफी करता है, यह जुल्म है। यह क्या है? बोलो, यह जुल्म है। किसी का हक खा गया, किसी के प्लाट पर कब्जा कर दिया, किसी की जमीन को हथिया लिया, किसी की इज्जत पे डाका डाला, किसी को जान से मार डाला, किसी का माल गस्ब कर लिया, ये सारे जुल्म हैं। और रब्बे दुल जलाल ने इरशाद फरमाया, रब्बे दुल जलाल ने फरमाया कि मेरे बंदो, मैंने अपने ऊपर जुल्म को हराम कर दिया है। मैं किसी के साथ जुल्म नहीं करता। मैं रब किसी के साथ जुल्म नहीं करता, और मैं तुमको भी हुक्म देता हूं कि मेरे बंदों पर जुल्म न करो। किसी और के साथ जुल्म करना, किसी और के साथ नाइंसाफी करना, यह कबीरा गुनाह है। और एक होता है किसी और के साथ जुल्म करना, और एक होता है अपनी जान पर जुल्म करना, खुद अपने साथ जुल्म करना। अपने साथ जुल्म करना क्या होता है? जो अल्लाह की बेफरमानी करता है, वो अपनी जान पर जुल्म कर रहा है। जो नमाज नहीं पढ़ता, ये अपनी जान पर जुल्म कर रहा है। जो रोजा नहीं रखता, ये अपनी जान पर जुल्म कर रहा है। माल है लेकिन हज पर नहीं जाता, अपनी जान पर जुल्म कर रहा है। अल्लाह के दर पे हाजिर नहीं होता, ये अपनी जान पर जुल्म कर रहा है। खुदकुशी करता है, यह भी अपनी जान पर जुल्म करता है। हर गुनाह पंजे मथा जुल्म आ, हर बेफरमानी जो कम, हर उहो कम जेका अल्लाह मना कई आ, उहो कम उहे करण जेको रब मना कई आ। रब जी बेफरमानी करण पंहिंजी जान सां जुल्म आ। छो त इंसान जी जान ॾाढी प्यारी शइ आहे। जान प्यारी आहे कि न? छा थो ॾिसी ॿार? जान प्यारी आहे न जी। हिकिड़ो माण्हू लोह तपाए पंहिंजे पाण खे हणे, ईज़ा ईंदो या न? तव्हां छा चवंदो? यार चरियो हाल आहे, छा दीवानो आहे, पाण खे ईज़ाए थो, पाण सां ज़ुल्म थो करे, पाण खे ॾंभ थो ॾिए। हर को उन खे मलामत कंदो, हर को उन खे रोकींदो त इहो पाण सां ज़ुल्म थो करे। छो त ही बाहि सां पंहिंजे जिस्म खे ॾंभी थो। पर जेको गुनाह जो कम थो करे, इहो हुन ॾंभ ॾियण खां वधीक वॾो ज़ुल्म। छो त दुनिया जी बाहि साड़ींदी, उहो फट छुटी वेंदो, कुझु ॾींहंनि खां पोइ फट छुटी वेंदो। पर गुनाह जे एवज़ जेका जहन्नम जी बाहि आहे, ऐं जिते हमेशह दोज़ख जे बाह में सड़ंदो। इन जे लाइ रब्बुल आलमीन फरमाए त कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। हे ईमान वारो, पंहिंजूं जानियूं बि बचायो, पंहिंजा बच्चा बि बचायो जहन्नम जी बाहि खां। रब जी बेफरमानी न कयो। जे रब जी बेफरमानी कंदो त तव्हां जहन्नम जी बाहि में सड़ंदो।
हाणे इन जे बावजूद बि को गुनाह थो करे त ॼण कि पंहिंजे सिर खे जहन्नम में उछलाए, पंहिंजी जान खे दोज़ख में उछलाए थो। थोरो तवजो सां ॿुधो। हीअं न हिकिड़ो बाहि जो मछ पियो ॿरे ऐं को माण्हू वञी उन बाहि जे मच में पवे, तव्हां छा चवंदो? चरियो आहे या दीवानो आहे, पंहिंजो पाण खे साड़े थो, हर को हुनखे रोकींदो। जेको सजण हूंदो सो रोकींदो। केरु रोकींदो? सजण रोकींदो। जेको दुश्मन हूंदो उहो चवंदो भली सड़े। दुश्मन रोकींदो कोन, उहो ख़ुशि थींदो। प्यारा दोस्तो, तव्हांखे जेको गुनाहनि खां रोके थो इहो तव्हांजो सजण आहे। ऐं तव्हां धिकियूं था दोज़ख ॾे वञो पिया, ऐं तव्हांजे वञण ते जेको ख़ुशि थो थिए पियो उहो दुश्मन आहे, उहो इब्लीस आहे, उहो शैतान आहे, जेको तव्हांखे दोज़ख जो सलाहूं ॾिए थो, बुराई जूं वाटूं ॾसे थो, उहो दुश्मन आहे। ऐं जेको उन जहन्नम जी बाहि खां बचण जी तव्हांखे सलाह ॾिए थो इहो तव्हांजो सजण ऐं ख़ैर ख़्वाह। ॻाल्हि सम्झ में आई? हा। पोइ जेकॾहिं पंहिंजो पाण खे जहन्नम में उछलाए, इहो पंहिंजी जान सां ज़ुल्म करे थो या नथो करे? जवाब ॾियो। हा। जो निमाज़ नथो पढ़े पंहिंजी जान सां ज़ुल्म थो करे, ॾाढ़ी थो कूड़ाए पंहिंजी जान सां ज़ुल्म थो करे, व्याज थो खाए, रिश्वत थो खाए, परावा हक़ थो गसब करे, मिस्कीननि जा फुर मार थो करे पियो, पंहिंजी जान सां ज़ुल्म थो करे। हा। पोइ हाणे हिकिड़ो माण्हू करे वेठो, पंहिंजी जान सां ज़ुल्म करे वेठो, गुनाह करे वेठो, थी विया ॼाणाई में या अणॼाणाई में, ख़बर हुयसि या बेख़बरी में, गुनाह करे वेठो। हाणे छा करे? छा इन जे गुनाहनि जी माफ़ी जो को गस आहे या न? गुनाहनि जे बख़्शिश जो को रस्तो आहे या न? इन जहन्नम जी बाहि खां बचण जो को रस्तो आहे या न? ॻाल्हि सम्झ में आई? अली जनाब हज़रत साईं सैयद ख़ालिक ॾिनो शाह राज़िक ॾिनो शाह मदज़िल आली खे हिन महफ़िल में शिरकत ते मां ख़ुश आमदीद चवां थो। साईं जा वॾा एहसान जो कुर्ब जा कदम खणी आया। अज़ीज़ानी गिरामी, हिकिड़ो माण्हू पंहिंजी जान सां ज़ुल्म करे वेठो, आया इन जे लाइ मग़फ़रत जो बख़्शिश जो को रस्तो आहे या न? इन दोज़ख जी बाहि खां बचण जे लाइ को गसपंद आहे या न? ॾिसो, हिकिड़ी जेकॾहिं बाहि ॿरी पई आहे त हर को माण्हू चाहींदो त इन बाहि खे उझायूं, पोइ फायर ब्रिगेड वारे खे फोन कंदो, पाणी जो दिलो मट खणंदो, जेका उनजे वस आहर कोशिश कंदो इन बाहि खे उझाइण जी। प्यारा दोस्तो, पंहिंजे गुनाहनि जे करे जेका पंहिंजे मथां असां बाहि ॿारी आहे, रब्बुल आलमीन जल्ल शान खां पुछूं त मुंहिंजा मौला इन बाहि उझाइण जो, इन बाहि खां बचण जो, जेके पंहिंजे जान सां ज़ुल्म करे वेठा आहियूं, इन खां बचण जो को गसपंद आहे या न? रब्बे कायनात इरशाद फरमायो, वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका। ये मुंहिंजा महबूब ॿुधाइन, पंहिंजे उम्मत खे बाख़बर कर, जे पंहिंजे जानियुनि सां ज़ुल्म करे वेठा आहियो, जे गुनाह करे वेठा आहियो, पंहिंजे लाइ दोज़ख जी बाहि भड़काए वेठा आहियो, त उन जे बचण जो रस्तो मां रब थो ॿुधायां। कहिड़ो? जाऊका, महबूब तुंहिंजे दर ते हली अचे। न चयो सुभान अल्लाह, महबूब तो वटि अचनि, जाऊका, तो वटि अचनि, जाऊका, महबूब तो वटि अचनि। बस इहो दर आहे जिते ईंदा त जहन्नम जी बाहि खां बची वेंदा।
इहो दर आ मुंहिंजा महबूब तुंहिंजे बारगाह में अचनि तुंहिंजे दर ते अचनि तुंहिंजे पनारे पवनि तुंहिंजे दरबार जी हाज़िरी भरनि तुंहिंजी बारगाह में अची पेश थियनि बारगाह में पेश थी पहुची विया बस माफ़ी मिली वेंदी न अञा अॻिते कुछ हिस्सो रहियल आहे तुंहिंजे दर ते अची फस्तगफिरुल्लाह पोइ अल्लाह खां बख़्शिश घुरनि महबूब तुंहिंजी बारगाह में अची पोइ चवनि मुंहिंजा मौला मूंखे माफ़ कर जाऊक खां पोइ बाद में महबूब पहिरीं तो वटि अचनि तुंहिंजे दर ते अचनि फस्तगफिरुल्लाह पोइ अल्लाह खां बख़्शिश घुरनि गाल समझो हाँ अब लोग कहते हैं कि भाई खुदा तो हर जगह है हाजिर और नाजिर है खुदा देख रहा है सुन रहा है इन्नहु समीउन करीबुन मुजीबुद दावत वो करीब है वो शाह रंग से भी ज्यादा करीब है वो सुन भी रहा है वो देख भी रहा है वो हमारा रब है वो हमारा मालिक और खालिक है वो हमें इतना करीब है कि हमारी जानों से भी ज्यादा वो रब हमें करीब है अब लोग कहते हैं कि तुम मदीना क्यों जाते हो रसूल का वसीला क्यों पकड़ते हो क्या खुदा यहां नहीं सुनता क्या खुदा यहां नहीं देखता क्या खुदा यहां तौबा कबूल नहीं करता अब बाद लोग एतराज करते हैं भाई एतराज करते हो तो हम सुन्नियों पर क्यों करते हो तो एतराज करो तो खुदा पर एतराज करो क्योंकि जाऊ का लफ्ज हमने नहीं कहा खुद खुदा ने फरमाया कौन समझे बगाल हाँ अच्छे सीए सोड़ो कयो था जी थी अध हाँ किए जी थी वध गाल समझो था भाई को एतराज तो करे तो एतराज खुदा से करे जे रब फरमायो आ तो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊ महबूब बेफरमानी मुंहिंजी कन था गुनाह मुंहिंजा था कन बेफरमानियूं मुंहिंजूं था कन पर अचन तुंहिंजे दर ते एतराज कयो असां ते न कयो खुदा जी ज़ात ते एतराज कयो ॾस त उन्हें ॾिनो आहे गल समझ में आई हाँ बखुदा खुदा का यही है दर बखुदा आला हजरत था फरमाए बखुदा खुदा का यही है दर नहीं और कोई मफर मकर जो वहां से हो यहां आके हो जो यहां नहीं तो वहां नहीं जो वहां से हो यहां आके हो जो यहां नहीं तो वहां नहीं गल समझ में आई हाँ अताऊं ऐं सखाऊं रब जूं आहिनि पर वंडजन थियूं मदीने वारे साईं जे दर ते जाऊ के महबूब तो वटि अचनि उते अची छा कनि फस्तगफिरुल्लाह पोइ अल्लाह खां बख़्शिश घुरनि पोइ हथड़ा खणनि मौला हाणे माफ़ी ॾे मौला हाणे गदलो आहियां गुनहगार आहियां पंहिंजी जान सां ज़ुल्म करे वेठो आहियां मूंखे माफ़ कर मूंखे बख़्श कर दर ते बि आया माफ़ी घुरियूं भला माफ़ी मिली वेंदी पर न अञा हिकिड़ो शर्त रहियल आहे वस्तगफर लहुमुर रसूल ऐं रसूल बि उन्हनि जे लाइ बख़्शिश तलब करे थोड़ो मां तव्हांजो ध्यानु चाहींदुसि मुंहिंजी ॻाल्हि खे थोरो ध्यान सां ॿुधजो हाणे ॻाल्हि हले पई जे पंहिंजे जानियुनि सां ज़ुल्म करे वेठा आहिनि त महबूब तो वटि अचनि पोइ अल्लाह खां बख़्शिश घुरनि पोइ रसूल उन्हनि जे लाइ बख़्शिश घुरे हाणे ईअं न
अल्लाह ताला ये फरमाए हाँ तो रसूल तू भी उन्हनि जे लाइ बख़्शिश घुर। गाल तो ये पे हली न, माण्हुनि खे बि रब ईअं चयो त हीअं कयो हीअं कयो, पोइ रसूल खे बि ईअं चवे हा त रसूल तू बि उन्हनि जे लाइ बख़्शिश घुर। रब ईअं चवे हा न, पर रब तो फरमाए त वस्तग़फर लहुमुर रसूल, रसूल बि उन्हनि जे लाइ बख़्शिश घुरे। मर्ज़ी वारो आहे, कंहिंजे लाइ घुरे कंहिंजे लाइ न घुरे। कोन सम्झो ॻाल्हि? हाँ, जेकॾहिं ईअं फरमाए हा त रसूल तू बि उन्हनि जे लाइ बख़्शिश घुर, पोइ त ॻाल्हि ज़रूरी थी पवे हा, अल्लाह जो अमर थी पवे हा महबूब जे लाइ, पोइ महबूब उन जे लाइ लाज़िमन बख़्शिश तलब कनि हा, पोइ इख्तियार मुस्तफ़ा न रहे हा। पोइ त जेको बि दर ते अचे हुज़ूर लाज़मी उन जे लाइ बख़्शिश घुरनि हा। पोइ त जेके नजदी हिन वहाबी हिन गारियुनि ॾियण वारा घटि वधि ॻाल्हाइण वारा गुस्ताखी करण वारा सभिनी खे माफ़ी मिलणु खपे हा। छो त अल्लाह ताला ईअं चयो महबूब घुर, इन्हनि जे लाइ बि दुआ घुर, तुंहिंजे दर ते आया आहे। पर रब ईअं न चयो, महबूब हाणे मर्ज़ी तुंहिंजी आहे। मूं ॾस ॾिनो, मूं पंहिंजे मखलूक खे ॾस ॾिनो तुंहिंजे दर ते अचनि, तुंहिंजे दर ते अची बि विया। महबूब हाणे मूंखां माफ़ी बि वरितऊं, फस्तग़फिरुल्लाह, अल्लाह खां बख़्शिश बि घुरियऊं। हाणे अॻिते महबूब तुंहिंजी मर्ज़ी आहे। हाणे जे तूं बि इन्हनि जे लाइ बख़्शिश घुरी थो त पोइ लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा, रब उन्हनि जी तौबा बि क़बूल कंदो ऐं मथो रहमत जी ख़ैरात बि ॾींदो। ॻाल्हि सम्झ में आई कि न? माण्हू के एतिराज़ कंदा आहिनि, भई जे ईअं ॻाल्हि आहे त पोइ जेके मदीने में वेठा आहिनि उहे त पोइ सभई बख़्शियल आहिनि। हिकिड़ा अहिड़ा गुस्ताख बेअदब बि त आहिनि न जेकी महबूबन करीमन जे ज़ात बाबरकात जे बारे में हिकिड़ो मुल्ला पियो ते चवे त इन रसूल सां इन कब्र वारे सां असांजो बुग़्ज़ आहे। माज़अल्लाह माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। हाणे जेको मुसलमान सदाए ऐं ईअं पंहिंजे ज़बान सां चवे त हिन महबूब सां मुंहिंजो बुग़्ज़ आहे, त पोइ बाक़ी उनजो कहिड़ो ईमान रहियो त उहो बि मदीने में पियो आहे। छा उनजी बख़्शिश थी वई? हाँ, ॻाल्हि ॿुधो, बस इहो नुक़्तो आहे सम्झण जो, हुननि में हिन असांजी जमात में फ़र्क़ु कहिड़ो आहे। कुरान पढ़नि था पर कुरान सम्झनि कोन था। कुरान पढ़नि था पर कुरान खे सम्झनि कोन था त कुरान फरमाए छा थो। तफ़सीर बग़वी खणो, तफ़सीर खाज़िन खणो, तफ़सीर इब्न कसीर जेको हिननि जो आहे उहो खणो। हर तफ़सीर इहा ॻाल्हि लिखी आहे त इते अची जेको उसलूब बयान बदिलियो आहे, वस्तग़फर लहुमुर रसूल में बयान जो रंग ढंग रब यकदम बदलायो आहे। हूअं त ॻाल्हि हले पई त हीअं बि कयो हीअं बि कयो हीअं बि कयो, रसूल बि हीअं तूं बि हीअं कर, ईअं न। इते अची ॻाल्हि जो रंग ढंग बदिलजी वियो आहे त रसूल जी मर्ज़ी आहे हीअं करे या न करे। बस जंहिंजे लाइ बख़्शिश घुरियई उन जा वारा नियारिया थी विया। जंहिंजे लाइ बख़्शिश घुरियई उन जे लाइ रहमत जा दर खुली विया। उन जे लाइ रब तवाब भी आहे त रहीम भी आहे। तवाब माना तौबा कबूल करण वारो, रहीम माना घणी बाझ करण वारो, घणी इनायत घणी मेहर करण वारो। रब मेहर भी उन ते कंदो, मग़फ़रत भी उन जी कंदो जंहिंजे लाइ मदीने वारो खुद भी चप मुबारक चोरी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। ही अकीदो याद रखो
हिन ॻाल्हि खे पंहिंजे दिल में अंदरि विहारियो त जेको गुस्ताखे रसूल आहे उनजी मग़फ़िरत कान्हे, जेको बेअदब आहे उनजी मग़फ़िरत कान्हे। चोर हुजे, धाड़ेल हुजे, लुटेरो हुजे, ज़ानी हुजे, शराबी हुजे, बदकिरदार हुजे, बदामाल हुजे, मग़फ़िरत जी उम्मीद आहे। जे अची वियो रब जे दर ते माफ़ी वरितई, तौबा ताइब थियो, रब करीम आहे, बख़्शे छॾींदुसि। पर जेको गुस्ताखे रसूल आहे, मदीने वारे साईं जे शान में बेअदबी करण वारो आहे, इन जे लाइ मग़फ़िरत जी का गुंजाइश ई कान्हे। असांजे फ़ुक़हा त ईअं लिखियो आहे, हिकिड़ो माण्हू बेअदब थी वञे, गुस्ताखे रसूल थी वञे, उहो जेकॾहिं मोटी अचे माफ़ी वठे त पोइ उनखे माफ़ी न मिलंदी। छाजे करे त हिन का मामूली गुस्ताखी न कई आहे, हिन अल्लाह जे महबूब खे ईज़ायो आहे, अल्लाह जे ख़ालिक़ अकबर जे महबूब खे ईज़ायो आहे। हाँ, ऐं क़ुरान शरीफ़ में आहे त मुंहिंजा महबूब ये मुनाफ़िक जेकॾहिं न तूं इन्हनि जे लाइ 70 भेरा मूंखों बख़्शिश घुरंदे त बि इन्हनि खे कोन बख़्श कंदुसि। हाणे हिन ते हिकिड़ो मुला पियो तकरीर करे कि भाउ ॾिसो न, तव्हां चओ था रसूल जो इख़्तियार, रसूल जो इख़्तियार, रसूल जो इख़्तियार। अल्लाह ताला तो चए त इन तग़फ़िर लहुम 70 मर्रा, ए मुंहिंजा महबूब जेकॾहिं तूं 70 भेरा बि इन्हनि जे लाइ बख़्शिश घुरंदे मां रब इन्हनि खे माफ़ न कंदुसि। क़ुरान नस बीठो आहे, क़ुरान फरमाए थो मुंहिंजा महबूब इन्हनि जे लाइ जेकॾहिं तूं 70 भेरा मूंखों माफ़ी वठंदे त बि इन्हनि खे माफ़ न कंदुसि। इहा आयत पढ़ी ऐं चए पियो ॾिसो न, रसूल जो इख़्तियार हुजे, पावर हुजे त पोइ 70 भेरा थो चवे तॾहिं बि माफ़ी नथी मिले। इहो हुननि जो एतिराज़ आहे। ऐं थोरो गौर सां मुंहिंजी ॻाल्हि खे ॿुधिजो। बिला तशबी, बिला मिसाल, मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ हूंदो आहे। हिकिड़ो माण्हू आहे, घर में आयो त ॾिठई पुट आहे जेको माउ सां विढ़े थो पियो, माउ खे घटि वधि थो ॻाल्हाए पियो, माउ जी बेअदबी थो करे पियो। त पीउ खे कावड़ आई, भरिसां हे माउ जी बेअदबी थो करे, छोरो गुस्ताख बेअदब भरिसां, ऐं पीउ डंडो खयो। पीउ डंडो खयो त इनखे पादर हणा, इनखे सेखत ॾियां, जेको माउ जहिड़ी इज़त वारी शइ आहे उन सां ई बेअदबी करे रहियो आहे, इनखे सज़ा ॾियां। जेॾी महिल हुन डंडो खयो त उहा साॻी माउ जंहिंखे उन छोरे ॻाल्हायो पई, उहा साॻी माउ थी चए न हाणे बसि छॾीसि, माफ़ करीसि, मुंहिंजो बच्चो आहे, छॾीसि, बख़्श करीसि। त हू चवण लॻो त छॾ, मूंखे छॾ, हिन खे पादर ज़रूरु हणंदुसि। तूं न मूंखे 70 भेरा हिन जी सिफारिश कंदीअ त बि कोन क़बूल कंदुसि। तूं 70 भेरा, तूं त मां आहीं, तुंहिंजे अंदर में ममता आहे, तुंहिंजे अंदर में ममता वारी शफ़क़त आहे, प्यार आहे, तूं हिन कमीने जे लाइ तूं वरी बि सिफारिश थी करीं, पर मूंखे छॾ, मां हिन खे ज़रूरु सज़ा ॾींदुसि, छो त मां जो बेअदब आहे। जेका ॿी ॻाल्हि हुजे हा तुंहिंजे चवण सां खणी छॾे बि ॾियांसि, पर तुंहिंजी बेअदबी थो करे पियो, हिन खे ज़रूरु सज़ा ॾींदुसि। तूं भली खणी 70 भेरा हिन जी सिफारिश कंदीअ त बि हिन खे कोन बख़्शींदुसि। अब ॻाल्हि सम्झव, मिसाल सम्झो। हाँ, बिला तशबी। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेको मदीने वारे साईं जे शान में गुस्ताखी थो करे, महबूब जे शान में बेअदबी थो करे, रब ॾमिरियो त हिनखे सज़ा ॾींदुसि। ऐं मदीने वारो रहमत वारो नबी अची वियो, मुंहिंजा मौला बि जहिड़ो तेड़ो त मूं ते कलमो पढ़ियो अथई, खणी बख़्श करीसि, मौला छॾीसि। रब तो फरमाए मुंहिंजा महबूब तूं खणी 70 भेरा चवंदे त बि हिन कमीने खे कोन्हे छॾिणो, छो त ही तुंहिंजो बेअदब आहे, तुंहिंजो गुस्ताख आहे। का ॿी ग़लती हुजे हा त छॾे बि ॾियांसि हा, पर जंहिं मुंहिंजे महबूब जी बेअदबी कई आहे हिन खे त मां रब ज़रूरु सज़ा ॾेई छॾींदुसि। ॻाल्हि सम्झ में आई? मदीने वारे साईं जो शान वधियो या घटियो? वधियो या घटियो? रब जो ईअं चवणो त महबूब 70 भेरा बि तूं जेकॾहिं हिन जे लाइ बख़्शिश घुरंदे त बि न बख़्शींदोसांसि। इन चवण में महबूब जो शान घटिजे थो या शान वधे थो? ॻाल्हि सम्झ में आई? हाँ,
अल्लाह शल बेअदबी खां बचाए, रब शल अदब वारो करे। मुझे मुर्शिदन जा मुर्शिद हज़रत पीर कुरैशी साहब रहमतुल्लाह अलैह वे फरमाइंदा हा त भाई जाहिल होवे, जट होवे, बकरियों दा धनार होवे, पर अकीदा सुठा है, अकीदा सुठा है। अल्लाह ताला इन अकीदे दे सदके करीम में चाहूं को माफ करे तो रब मर्जी वाला है। अकीदे दे सदके हिकड़ा आलिम पढ़िया लिखिया है, उठ किताबें दे पढ़ी बैठा है, पर मेरे महबूब दे शान दा गुस्ताख बेअदब इन दे दोज़खी हुजण में कोई शक ही को नहीं है। हुन जाहिल मानू उन्हें जे जन्नत जे वजन में शक थी सके तो रब कणी चंगे अकीदे जे करे बख्शे छडेस। उन्हें जे जन्नत जे वजन में शक मन खणी रब बख्शेस, मता खणी जन्नत में वने। उन्हें जे जन्नत दे वजन में शक पर हिन मुल्ला जे जहन्नम जे वजन में कोई शक ही कोने। जेको बेअदब, जेको गुस्ताख, जेको महबूब जे शान में गुस्ताखियों कंदो है, अल्लाह ताला शला अदब जी तौफीक दी। गाल समझो था? चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हाणे पर हिकिड़ो ज़हन में ॿियो ख्याल अचे थो, ज़हन में हिकिड़ो ख्याल थो अचे तो बराबर गुनहगार आहियूं, पर रब फरमाए थो जाऊ का महबूब तुंहिंजे दर ते अचनि। हाणे असां में हर हिक खे त पहुच कोन्हे जो मदीने शरीफ वञे, हर हिक में एतिरी पहुच कोन्हे। हर को माण्हू मदीने पाक पहुची नथो सघे। भला हे वेठो तो हिते मातली में माफ़ी कीअं मिली? हाँ अबा निमाज़ पढ़ंदा आहियो, मुंहुं काॾे कंदा आहियो? किबले ॾे। जेकॾहिं रब उते मके पहुचाए वई निमाज़ पढ़ो, हीअं काबो साम्हूं हुजे, न चई सुभान अल्लाह, हाँ हीअं काबो साम्हूं हुजे, चई त मुंहुं तरफ़ हिन काबे जी, केॾो मज़ो आहे। हाँ पर जे उते न पहुतो, ही वेठो मातली में ही, पर मुंहुं ओॾे कई, चई मुंहुं काबे ॾे, अल्लाह अकबर। निमाज़ थी वई या कोन थी? थी या कोन थी? हाँ ओदा भला जे मदीने शरीफ रब खणी पहुचा वई तो वाह वाह, जाऊ क थी वई। भला जेकॾहिं उते न पहुची सघो ही, भली वेठो मातली में हुज, मदीने में वेठो हुज, पंहिंजे घर में वेठो हुज, दिल वारो रुख कर मदीने शरीफ ॾे, कुर्ब हिते थी। छाजे करे त मुंहिंजा सुहिणा हबीब, ही ॻाल्हि समझण जी आहे, अकीदो यादि रखण जो आहे। महबूब पंहिंजे गुंबद खदरा में हिन, साईं जो जसद अंबरी, महबूब जो पाक वजूद गुंबद खदरा में आ। किथे आ? पर रब्बुल आलमीन जल्ल शानो मुझे महबूब के उहो पावर दिनो आ, उहा दीद दिनी आ, उहो असर अता फरमायो आ, जो पूरे जहान के इए था दिसन जिए तरीअ ते सरियां जो दाणो। जे तरीअ ते सरियां जो दाणो। हाणे इहो जेको अकीदो रखंदा न त हुजूर जन हिते बि आहिनि, हुते बि आहिनि, इहो अकीदो असां अहले सुन्नत जो न आहे। हाज़िर नाज़िर जो अकीदो कीअं रखबो? हाज़िर नाज़िर जो अकीदो कीअं रखबो? तवज्जो सां समझो। हुजूर बनफ्से नफीस गुंबद खदरा में, आई महबूब जी निगाह, महबूब जी दीद पूरे कायनात में। गाल समझो? हाँ सुबह जो सिजो बरंदो 12 बजे, मंझंदि टाक हूंदी, ठीक है,
मंझल टाक जो सिज किथे हूंदो? मथों, ओ चोटी दे मथों सिज हूंदो। तव्हां पाकिस्तान में बीठा आहियो, इहो साॻो सिज तव्हांजे मथों आहे। इहो साॻो ई सिज मंझंदि जे टाइम ते 2 कलाकनि जो फ़र्क़ु आहे। इहो साॻो ई सिज गुंबद ख़दरा जे मथों बीठो आहे। इहो साॻो ई सिज हिंदुस्तान में बीठो आहे। एॾे कलाक जो फ़र्क़ु आहे। असांजे पाकिस्तान में हिंदुस्तान में कलाक जो फ़र्क़ु आहे। बंगाल में अधु कलाक जो फ़र्क़ु आहे। अञा अॻिते वेंदो 2-3 कलाकनि जो फ़र्क़ु आहे। सिज साॻो पंहिंजी जाइ ते बीठो आहे। इहो साॻो सिज असां सिंध में बि ॾिसूं था, पंजाब वारा बि ॾिसनि था पिया, बलोचिस्तान वारा बि ॾिसनि था पिया, सूबे सरहद वारा बि ॾिसनि। सिज बलोचिस्तान में लही कोन आयो आहे, सिज सिंध ॾे लही कोन आयो आहे, सिज हिंदुस्तान ॾे लही कोन वियो आहे, सिज जेको आहे सो अफगानिस्तान में लही कोन वियो आहे। सिज पंहिंजी जाइ ते बीठो आहे। पर हिंदुस्तान वारा था चवनि था सिज असां वटि आहे, सिज जी रोशनी असां वटि आहे। सिंध वारा था चवनि था सिज त असां वटि आहे, रोशनी त असां वटि आहे। अरब वारा चवनि था सिज असां वटि आहे, अजम वारा चवनि था सिज असां वटि आहे। पर ही दुनिया जो सिज ज़मीन जे अध पासे खे रोशन कंदो आहे, अधु ऊंदा हूंदो आहे। हेॾे मिसरन असांजे एशिया में, एशिया जे अंदरि या अफ्रीका जे अंदरि रोशनी आहे, त हेठियों हिसो अमरीका वारो ऊंदहि आहे। 12 कलाकनि जो फ़र्क़ु आहे। हे दुनिया जो सिज अधु जहान के रोशन करे तो अधु ऊंदा हुआ। पर मदीने वारो एड़ो सिराज मुनीर है जो वेठो गुंबदे खदरा में आ, पर पूरी कायनात में मुझे दिल पर नबी जो चलो। गल समझ में आई? हाँ, बाकी वरी जे महबूब किथे वञण चाहनि, किथे वञण चाहनि, कंहिंखे दीदार करण चाहनि, पर नफ़्से नफ़ीस वञण चाहनि त वञी सघनि था। इहो रब मुंहिंजे महबूब खे पावर ॾिनो आहे। जेकॾहिं चाहनि मातली में कंहिं ते कुर्ब कनि, कंहिंखे ज़ियारत कराइनि, कंहिंखे अरब में, कंहिंखे अजब में, कंहिंखे शाम में, कंहिंखे रूम में, कंहिंखे फलस्तीन में, हिकिड़े वक़्त में 1000 जायुनि ते अगरि वञण चाहनि त वञी सघनि था। रब इहो खेनि पावर ॾिनो आहे। ॻाल्हि सम्झ में आई? हाँ, मुंहिंजा सुहिणा हबीब नफ़्से नफ़ीस किथे वञण चाहनि त वञी सघनि था। जीअं हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मुंहिंजो वालिद हज़रत शाह अब्दुल रहीम बीमार थी पिया, साहिब फिराश थी विया, बिस्तर ते पिया आहिनि, बीमारी वधी वई, तकलीफ़ वधी वई। पोइ हिकिड़े ॾींहुं मुंहुं मदीने ॾे करे ऐं सॾड़ो कयूं, या रसूल अल्लाह, तव्हांजी आल आहियां, तव्हांजो बच्चो आहियां, आले रसूल आहियां, सैयद आहियां, मुंहिंजा महबूब, हेतिरा ॾींहं थिया आहिनि, बीमार पियो आहियां, कॾहिं पुछण बि कोन आयो। साईं, जंहिंजो मक़ाम आहे उहो हुजत बि करे सघे थो, जंहिंजी होसि ताईं पहुच आहे उहो अंगल बि करे सघे थो। साईं, जहिड़ो तहिड़ो तव्हांजो बच्चो आहियां, महबूब तूं केॾो करीम आहीं, बीमारनि खां पुछण वेंदो आहीं, मूंखां पुछण बि न आयो। इथ में मुठड़ी नित जान बलब, ओता खुश वसदा विच मुल्क अरब। इथ में मुठड़ी तोड़े धिकड़े दौड़े खांदड़िया, तेरे नाम ते मुफ्त विकांदड़िया। तोड़े धिकड़े दौड़े खांदड़िया, तेरे नाम ते मुफ्त विकांदड़िया। तेरे बांदियां दी मैं बांदड़िया, तेरे दर्दे कुत्तियां नाल अदब। तमें मुठड़ी नित जान बलब, ओता खुश वसदा विच मुल्क अरब। थमें मुठड़ी
जोगण थी चौधार फिरा हिंद सिंध पंजाब ते मार फिरा ओ सुन रुन शहर बाजार फिरा मन यार मिले ओ मन यार मिले के सांग सबब थमें मुठड़ी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। रब शल उआ दर्द वारी दिल जे वो सिक वारो सॾु रब नसीब करे वो सिक मां सॾु करे त ॾिस दर्द मां दाह करे त ॾिस सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना आ दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना ना आ दिल में तुझे रख लूं क्यों आंख मिलाई थी क्यों आग लगाई थी अब को छुपा बैठे करके मुझे दीवाना अब रुख को छुपा बैठे करके मुझे दीवाना आ दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना ना आ दिल में सुभान अल्लाह। ये सड़ड़ा कई अखियुनि में गुड़ अची वियसि रोई चे तो या रसूल अल्लाह हेतिरा ॾींहं थी विया बिस्तर ते पियो आहियां ओ मुंहिंजा सुहिणा नबी कॾहिं पुछण कोन आयो कॾहिं दीदार न करायो बस ये अखियुनि में गोड़ा गाड़ींदे सड़ड़ा कंदे सुतो आ जीअं अख लगी आ त दिलबर नबी जो दीदार नसीब थी वियो ओ यार यंगण ते मुझे आयो केड़ी कया मेहमानी ला यार यंगण ते वो मुझे आयो मुझे सोने हबीब जी जलवा नुमाई थी साईं फरमाइन था बचड़ा अब्दुल रहीम केड़ी तकलीफ थी या रसूल अल्लाह हेतिरा महीना गुजरी विया बिस्तर ते पियो आया हलण खां आजिज़ आया साईं फरमाइन था घबराए न अज तुझा दर्द दूर करण आया आहियो पंजे शफ़क़त जो हथ जो फेरायूं पंजे करम जो हथ जो घुमायूं त काॾे विया दर्द काॾे विया सूर काॾे वियूं बीमारियूं काॾे वियूं अंजायूं ख़्वाब में ॾिसे त बिल्कुलु चङो भलो थी वियो आहे साईं पंहिंजी शफ़क़त इनायत फरमाई पो शाह अब्दुल रहीम सोनो फरमाए तो मुझे दिल में ख्याल आयो तो एकाश जे महबूब पंजी का निशानी भी मुखे दयूं वञने कुर्ब त कयूं दीदार भी करायूं आया भी सही पर एकाश जे पंजी का निशानी मुखे दयूं वञन
चे मुझे दिल में ख्याल आयो महबूबन पंजे रुखे ज़ेबा ते हथ मुबारक घुमायो आ हिय सुहारी ते हथ फेरायो त वार मुबारक अची विया साईं फरमाइन था बचड़ा अब्दुल रहीम ही असां पंजी निशानी पंजा वार तोखे ॾयूं था वञो सुभान अल्लाह च बस अख खुली वई जाखणी ॾिसां त सारो घर खथूड़े जी खुशबू सां महकजी वियो हर पासे सुगंध ही सुरहाना दर्द लही विया बीमारियों खत्म थी वियूं ॾिसां त बिल्कुल नो बनो चङो भलो आहियां सोचां पियो त कीअं अॼु करम थियो कीअं महिरबानी थी आहे हाँ पर उ ख्वाब याद आयो तो महबूबन पंजी मेहरबानी फरमाई जेके पंजी निशानी दिनो वार मुबारक नजर ना आयो वार मुबारक नजर ना आयो वरी वठी रुनुस त महबूब त करम कयो पर हाय जो मां उन नेमत मुखे ख्वाब वारी जाहिर नजर ना आई वरी रुनो आया अखियुनि में गोड़ा गाड़े गाड़े वरी जो अख लगी त वरी दिलबर जो दीदार नसीब थी मुझे दिलड़िया जो दिलबर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद अल्लाह ॾियण ते वंडो हथ हबीबन जे अल्लाह ॾियण ते वंड हथ हबीबन जे वो सोनो सखी सरवर महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह जरी मला रोई रोई वरी सुतो आहियां वरी जो अख लगी आ तो वरी पियो फेरो दीदार थियो साईं फरमाइन था बचड़ा अब्दुल रहीम असां एहतियातन उहे मुए मुबारक तुंहिंजे विहाणे जे हेठों रखे छॾिया आहिनि अख खुली वई वञी विहाणे जे हेठों जो ॾिसां त सुभान अल्लाह उहे ॿई मुए मुबारक रखी सुभान अल्लाह पो हजरत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी साईं लिखे थो पंहिंजे किताब में त उहे मुए मुबारक बाबा साईं जे रहलत फरमाइण खां पोइ मूं वटि रखियल आहिनि हिकिड़नि मौलवियुनि खे एतिराज़ मुलनि जी आदत आहे मिड़ई एतिराज़नि जी ॻाल्हि सम्झो मुलनि जो कमु ई आहे एतिराज़ हा जे एतिराज़ कयूं त ईअं वरी कीअं थींदो ख्वाब में ॾिनो वरी सुजागी में वरी कीअं इहो हूंदो एतिराज़ कयूं मूं चयो बाबा वार मुबारक तो महबूब ने अता फरमाया है पोइ हाणे तव्हां विसहो या न विसहो तव्हांजी मर्ज़ी जी भला जेकॾहिं महबूबन जा हक़ीक़ी वार मुबारक आहिनि त महबूबन जो मौजज़ो हुयो जो काढ़े में निकिरंदा त मथो ककर सायो कंदो ऐं हुज़ूर जन फरमायो आहे त मुंहिंजा वार बि मुंहिंजे बदन जो हिस्सो आहिनि जेकी कुल में कमाल हूंदा उहे जुज़ में बि उहे ई कमाल हूंदा जे महबूब जे जिस्म पाक जो हिस्सो आ त पोइ उन ते मथो बि ककर सायो करणु खपे चई त पोइ मूं चयो ईअं बि तजुर्बो कयूं था जेॾी महिल मंझंदि टाक थी उहे मौलवी आलिम बि गॾु थिया ॿी जमायत बि गॾु थी ओॾी महिल हीअं कयो जो गुस्ल कयो नवां कपिड़ा पाता खुशबू लॻाए जंहिं संदूक में उहे मुए मुबारक रखियल हुया उहा संदूक मथे ते रखियमि ऐं हीअं ॿाहिरि निकितुसि न को आसमान में झुड़ हो न ककर हो मैदान आसमान साफ़ हुयो पर जेॾी महिल हीअं उहा संदूक खणी ॿाहिरि निकितुसि त मथो ककर अची विया सायो थी वियो पोइ जंहिं पासे हीअं वञा पियो ताॾे उहे ककर सायो कयूं हलनि पिया जाॾे हलंदो वञा ताॾे ककर हलंदो वञे पोइ सभिनी मञो त वाकई इहे वार मुबारक मदीने वारे साईं जा आहिनि हो जिते कदम रखे सुका सावा थियनि
हले हो तो तक कर बिसाया कने ओ जिते कदम रखी सुका सावत हले हो तो तक कर बिसाया कने ओ वणटण अदब चौपाया कने मुझे रहबर जी रफ्तार अजब मुझे मदनी जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे हिकड़े भेरे वरी ॿिया माण्हू आयासीं असांखे ज़ियारत करायो मुए मुबारक जी शाह वलीउल्लाह साईं लिखे थो त मूं संदूक वञी खोली हिननि खे ज़ियारत करायां संदूक न खुली ॾाढी कोशिश कयमि पर तालो न खुलियो तालो बि साॻियो कुंजूं बि साॻियूं खोलण वारो बि साॻियो खुले नथो ॾाढी कोशिश कयमि पर तालो न खुलियो ईअं मुंहिंजी दिलि में ख़्यालु आयो मूं उन्हनि माण्हुनि ज़ाहिर जेके आया हुया उन्हनि खे चयो मुंहिंजो तव्हां पाकाई करे अचो पाक थी पोइ अचो उन्हनि माण्हुनि में हिकिड़ो माण्हू अहिड़ो हो जेको तड़ वारी हालत में जो उहे गुस्ल करे उहो आयो ॿिया नओं वुज़ू करे आया साॻी चाबी तालो खोलियुमि त खुली वियो ओ मुंहिंजा पिरी प्यारा अर्ज करण जो मकसद इहो आहे त महबूब सोना गुंबद खदरा में आहिनि पर जिते बि वञणु चाहिनि बनफ़्से नफ़ीस वञी सघनि था ॻाल्हि सम्झो हाँ जे न तुंहिंजी सिक सची हुजे ऐं मोहब्बत मुंहिंजो सॾड़ो करी त महबूब पंहिंजो दीदार बि कराए ऐं साईं फरमाइनि था मन रआनी फिल मना में फ़क़द रआनी जे ख्वाब में मुंहिंजी ज़ियारत कई ते सचपच मुंहिंजी ज़ियारत कई फ़इन शैतान ला यतमस्सलु बी शैतान मुंहिंजी सूरत न वठी सघंदो आहे जेकॾहिं ख्वाब में मूंखे ॾिठई त सचपच मूंखे ॾिठई वरी साईं फरमाइनि था मन रआनी फिल मना में फसौफ यरानी फी यक़ज़ा जे ख्वाब में मूंखे ॾिठो उहो सुजागी में बि मुंहिंजो दीदार कंदो इमाम जलालुद्दीन सुयूती सुहिणो थो लिखे त रायतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नीफ़न व सबईन मर्रा फी यक़ज़ा सुजागी में हिन अखियुनि सां मूं 75 भेरा मदीने वारे साईं जी ज़ियारत कई न चई सुभान अल्लाह हाँ ये मर्द हुया ये उन्हनि जूं कमायूं हुयूं हाँ 75 भेरा सुजागी में महबूब जी हिन अखियुनि सां मूं ज़ियारत कई आहे वाह सुयूती तुंहिंजो शान वाह सुयूती तुंहिंजी कमाई हाँ पर हिकिड़ो मिस्र जो बुजुर्ग थी गुज़रियो हज़रत अबुल अब्बास मरसी रहमतुल्लाह अलैह उन्हें त फरमायो आहे त जेकॾहिं लो हुजिब अन्नी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लहज़तन अन रुयती मा अदितु नफ्सी मोमिना अख छिंभण जेतिरो वक़्तु महबूब मुंहिंजे नज़रुनि खां पोशीदा थियनि त उहा घड़ी मां पाण खे मुस्लमान ई न सम्झंदो आहियां हाँ ये भी मर्द हैं ये भी जवान हुया जिन जूं कमायूं हुयूं हो मुझा पिरी प्यारा पो मुझा सोहना हबीब जिते भी वञण चाहिनि त जंहिंखे दीदार कराइण चाहिनि त कराए सघनि था हाँ ऐं महबूब बनफ़्से नफ़ीस पंहिंजे गुंबद खदरा में ऐं महबूब पंहिंजी उम्मत ते नाज़िर आहिनि ॾिसनि था सभिनी खे ॾिसनि था अल्लाह ताला खेनि खे इहा दीद ॾिनी न रुॻे ॾिसनि था पर उन्हनि जी दुरूदनि जा आवाज़ ॿुधनि था छा दुरूदनि जा आवाज़ साईं फरमाइनि था अस्मा सलात अहल मोहब्बती मोहब्बत वारो जेॾीमहिल सलात पढ़ंदो आहे त उन जा आवाज़ मां पाण कंहिंजा मोहब्बत वारे हाँ पर हिकिड़ो माण्हू चवे थो त महबूब कीअं ॿुधंदा अदा ईअं थी नथो सघे कीअं ॿुधंदा असां मातलीमूं सलाद पढ़ूं हुज़ूर मदीने में कीअं ॿुधंदा इहो बि सचो अथव इहो बि सही थो चवे छाजे करे जो ॾिसो न हाणे मोबाइल फोन आहे
मोबाइल फोन तव्हां कन ते रखे ॻाल्हायो था, हित आवाज़ तव्हांजा चप चुरनि था। हलो, हिकिड़ो माण्हू वेठो आहे सम्झो त पंहिंजो इस्लामाबाद में, तव्हां वेठा आहियो मातली में। हलो त भाउ उन हलो उते ॿुधो। छा थियो? खमीज़ा हिते फोन में मोबाइल फोन धारी दे कोन धारी दे हुजे ई हा त तूं निंड न करी आ, छो त मोबाइल वारनि खे खतरो बि घणो आहे जेब कतरनि जो। सही हितों मोबाइल में करे तो हलो, इहो आवाज़ इन जे चपन मंझा निकतो। इहो आवाज़ न को तार आ, न को डोर आ, न को इन सां कुझु सिल्क मिलियल आ। आवाज़ हितों निकतो इस्लामाबाद में, उन घड़ी उन साॻे माण्हू ॿुधो। पर कीअं ॿुधई? पहिरीं नंबर मिलाई 03000। ठीकु आहे, नंबर मिलायई, जेको नंबर मिलायई उन नंबर ते कॉल वई। पर इहा फोन साॻी आहे 00 लॻाए त सॼे पाकिस्तान खां कटिजी थी वरी सॼी दुनिया सां राब्तो ॻंढी। इते वेठे वेठे तूं लंडन, पेरिस, अमेरिका, मक्को, मदीनो जिते बि ॻाल्हाइण चाहीं त इहा तुंहिंजी मोबाइल सॼी दुनिया में जिते बि ॻाल्हाइण चाहीं जहिड़े बि नंबर ते उते ॻाल्हाए सघे। तारब कोन्हे का तो लफ्ज़ कढियो हलो, हे लाम वाह, हलो 3 अखर। इहे इतों तुंहिंजे चपन मां निकता ऐं इहे हवा में उॾाणा, हवा में उॾाणा। इहे उॾामी विया वञी इस्लामाबाद पहुता। ओ जे नंबर ते तो डायल कयो न, उन नंबर ते वञी खड़को थियो। हुन जो खोलियो, हुन बटन पंहिंजो ऑन कयो, सम्झी का कॉल आई आहे। सॼे जो रखई त आवाज़ आयो हलो, त मौला फकीर जो आवाज़। हाँ, साईं किबला सैयद राज़िक ॾिना साईं वेठा आहिनि पंहिंजे दरबार शरीफ़ ते। फ़कीर वेठो आहे मातली में। मां हितों जो हलो कयां त साईं उते था ॿुधनि। विच में न को तार आ, न को सही मुंहिंजा को राब्तो ॻंढियल आ, न को तार जुड़ियल आ, पर इहे आवाज़ हवाउनि मां, फिज़ाउनि मां, मींहं पिया वसनि। हींअर बारिशूं हुयूं त फोनुनि जा कड़का हुया। वठ वठा सही दुआ घुरो त मींहुं बंदि थी। विजूं खविणियूं गजगोड़ियूं, पर इहो आवाज़ इन मजो बि उॾाणो पियो। सीअ में माण्हू ॿाहिरि नथो निकिरी सघे। हे लफ़्ज़ कीअं था मींहं खे चीरींदा वञनि? कोन समझो ॻाल्हि। न को सीउ थो लॻे न को हवा थी रोके न को मींहुं थो रोके न। इहे लफ़्ज़ हवाउनि में उॾामी। हाणे हे मोबाइल जहिड़ो नंढड़ो औज़ार इहो आवाज़ तव्हांजो हज़ारे मेलनि ताईं परे ताईं पहुचाए थो। छा मदीने वारो साईं जेको अल्लाह जो महबूब आहे, साईं छा महबूब ते इहो आवाज़ तुंहिंजो सलातो सलाम जो कोन पहुचंदो? हाँ, पर जेको चए थो नथो पहुचे इहो बि सचो आहे। छाजे करे? छो त वींदो आवाज़ उन जो, काल उन जी मिलंदी, राब्तो उन जो जुड़ंदो जे वटि बैलेंस हूंदो। छा बैलेंस हूंदो त राब्तो जुड़ंदो। जे न बैलेंस न हुजेसि, अंदर हिकिड़ी झिरकिड़ी वेठी आहे, झिरकी चई तो वटि पैसा कोन्हनि, कोन बि बाबा तुंहिंजो राब्तो गंढ कोई कोन। इहो इते पियो मगज़ मारी कर हलो हलो पियो कर, पर तुंहिंजो आवाज़ ॿाहिरि वेंदो ई कोन। हाणे जेके हे भोतार इते पिया लॻा कोन था हुज़ूर ॿुधनि, दस्तगीर कोन थो ॿुधे, वली बुज़ुर्ग कोन था ॿुधनि, इन्हनि वटि बैलेंस हुजे त हिननि जो आवाज़ वञे। असांजो आवाज़ वञे थो छो त असां वटि अक़ीदे जो बैलेंस आहे। अक़ीदे जो बैलेंस आहे, ईमान वारो बैलेंस आहे, इश्क़ रसूल वारो बैलेंस आहे।
महबूब त ये फरमाया त अस्मा सलात अहल मोहब्बती मोहब्बत वारे जा सलात व सलाम बुधा गाल त उहा ही सागी अचे थी मोहब्बत वारो बैलेंस आहे त आवाज पहुचे थो पर जे मोहब्बत न थस पो इते पियो हलो गाल समझ में आई हाँ भला जे बैलेंस न थन तो वो घबराइन न वो इजी लोड कराइन बाबा जे बैलेंस ना है तो वो फ्रेंचाइज वट वेन पो आ न बाबा सा मूं वट बैलेंस कोने मेहरबानी करे मुके बैलेंस दे मुझा पेरी प्यारा पो वे फ्रेंचाइज जेके है न अल्लाह दे वलियन जो दरबार अल्लाह वारन वट वन खुदा जे दोस्तन खुदा जे वलियन वट वन त अकीदे वारो बैलेंस इतो मिलंदी जरे अंदर में अकीदो अची वियो चप तुंजा हिते चुरंदा आवाज गुंबद कदरा में पु हाँ अल्लाह अकबर कबीरा अल्लाह अकबर कबीरा महबूब के रब वटा पावर मिलियल अल्लाह तबारक व तआला महबूब के पावर इया गाल समझण जो नुक्तो है महबूब जेको बुधन था दिसन था अल्लाह जी अता कयल कुव्वत ऐं कुदरत सां रब जी मशियत रब जे इरादे सां रब जे पावर डिनल सां मुझा महबूब सोना सजी कायनात के दिसी रहा है जेको मानू इहो अकीदो रखे त को भी नबी या को भी वली पंहिंजी ज़ाती कुवत ज़ाती कुदरत खुदा जे ॾियण खां सवा खुदा जी अता खां सवा पंहिंजी ज़ाती कुवत रखे तो इहो ग़लत आहे असां अहले सुन्नत जो इहो अकीदो ई कोन्हे असां जो अकीदो इहो आहे त वलियन के नबियन के जेको पावर आ कुवत आ कुदरत आ समात आ बिसारत आ सब मुझे रब जी अता है अल्लाह जे वली नबी सगोरा वठन ऐं उहे वंडन पो हिन खे कहिड़ी तकलीफ़ थी थिए बादशाह पियो चवे वज़ीर खे त वज़ीर खे ख़बर मुंहिंजे हथ ते तरीअ ते वार कोन्हनि हेॾे बि आहिनि सॼे जिस्म ते वार आहिनि तरीअ ते कोन्हनि वज़ीर हूंदा आहिनि खुशामदड़ी खुशामदी चइजे ॻाल्हि इहा आहे तूं ही सखी सखावत करे 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 तुझे हथन जा वार खुसी विया आहिनि घणी सखावत तो करे चे भला मां त सखावत तो कया तव्हांजे हथन ते जो कोन्हनि चइसी तूं ॾींदो ही असां वरी वठंदा आहियूं तुंहिंजा ॾींदे ॾींदे खुसी विया आहिनि असांजा वठंदे वठंदे खुसी चे भला हे ॿिया माण्हू जेके उन्हनि जे हथनि ते जो कोन्हनि चइसी तूं ॾींदो ही असां वठंदा आहियूं तुंहिंजा ॾींदे खुसी विया असांजा वठंदे खुसी इहे न को अचनि न को वठनि इहे वरी अरमान जा हथ मलींदा अरमान जा हथ तरियूं मलींदे मलींदे इन्हनि जा हथनि जा तर बि खुसी विया हाँ मदीने वारो साईं ॾिए पियो गुलाम वठनि पिया हे न को अचनि न को वठनि इहे पिया हथ तरियूं हरसो जूं मलनि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सुभान अल्लाह तफसीर कुर्तबी थो लिखे मुझे महबूब जे दरबार में हिकड़ो एराबी आयो महबूब जे रोजे अतहर ते भी चवे तो या रसूल अल्लाह असा कुरान पढ़ियोसी कुरान में लिखियो पियो आ त वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक
जे पंहिंजे जानुनि सां ज़ुल्म करे वेठा आहिनि त महबूब जे दर ते अचनि। ए मुंहिंजा सोना नबी आयत पढ़ियम मां भी ॾाढो गुनहगार आहियां, ॾाढो बदकार आहियां। या आयत पढ़ी अॼु तुंहिंजे दर ते आयो आहियां। ओ मुंहिंजा सोना हाणे मूंखे रब खां माफ़ी वठी ॾे। ओ मुंहिंजा महबूब हाणे तूं बि चप मुबारक चोर। ये अखियुनि मां ॻोढ़ा पियो ॻाड़े ऐं महबूब खे सॾड़ा पियो करे। पोइ उते अरबी में 4 बैत पढ़िया अथई। नफ्सिल फिदाउ ले क़ब्रिन अंत साकिनुहु, नफ्सिल फिदाउ ले क़ब्रिन अंत साकिनुहु, फीहिल अफ़ाफ़ व फीहिल जूद वल करमु। ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे हिन पाक मज़ार तां मां पंहिंजो सिर घोरे छॾियां, पंहिंजी जान कुर्बान करे छॾियां। इते सखा